दोस्तों 3 जून ते मूं हिकिड़ी वीडियो अपलोड कई हुई, उन खां पोइ 25 जून ते मूं हिकिड़ी वीडियो अपलोड कई हुई जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त जुलाई जी पहिरीं ऐं ॿिए हफ़्ते में मॉनसून ऐं मग़रबी सिस्टम मां बरसातूं सिंध में थी सघनि थियूं। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में बरसातुनि जा असांखे इतला मिलिया आहिनि। खुजदार, लसबेला, सिब्बी, उत्तर बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में, उन खां पोइ ॾखण पंजाब जे काफ़ी इलाइक़नि में असांखे बरसाति जा इतला मिलिया आहिनि। बहरहाल जीअं ई सिंध जो बॉर्डर क्रॉस कनि था, सिंध में दाख़िल थींदा ककर जेके आहिनि कमज़ोर थी था वञनि। ऐं हिन तरफ़ अगरि ॻाल्हि कयूं त राजस्थान गुजरात में मॉनसून जो सिस्टम आहे, हिन पासे मग़रबी सिस्टम आहे, उन जे ज़ेर असर सिंध में मूं चयो त बरसातूं थी सघनि थियूं, छो त मग़रबी सिस्टम मां ककर जेके आहिनि सिंध में दाख़िल थी सघनि था। उन खां पोइ मॉनसून जो जेको सिस्टम आहे गुजरात ऐं राजस्थान में, उन मां बि थर पार कर अछो थर में ककर जेके आहिनि दाख़िल थी सघनि था। कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी, कुझु इलाइक़नि में कुझु देरि ताईं सुठी बरसाति थी सघे थी, ख़ासि करे बॉर्डर वारा इलाइक़ा, उन खां पोइ नंगर पार करे आसपास जे इलाइक़नि में। पर त दोस्तों हीअ जेके आहिनि ककर इहे थधि रहंदा। हीअ सिस्टम जेको आहे 6 जुलाई ताईं जारी रहंदो। मग़रबी सिस्टम आहे, उन खां पोइ मॉनसून जो सिस्टम, ऐं मॉनसून जो हिकु बहितरीनु सिस्टम जेको मतिलबु त आहे उहो 6, 7 ऐं 8 जुलाई ते सिंध में अची सघे थो, जंहिं मां सिंध जे कुझु हिसनि ते कुझु देरि ताईं सुठी बरसाति थी सघे थी। 5 जुलाई खां पोइ 6, 7, 8 जुलाई ते वधीक जी कंफर्म रिपोर्ट तव्हांखे अचण वारा ॾींहंनि ते ॾींदुसि, छो त सिस्टम जेको आहे राजस्थान गुजरात में कमज़ोर पियो थिए, उन जा आसरात थी सघनि था। अगरि सिस्टम में ताक़त अची वई त उमेदु आहे त अरबी समुंड जी हिन सिस्टम कुझु सपोर्ट हूंदी। बहरहाल हिन ते असांजी नज़र आहे ऐं उमेदु आहे त थर पार कर अछड़ो थर ऐं उन समय सिंध जे बाक़ी इलाइक़नि में मॉनसून जेको हीउ सिस्टम आहे पहिरियों दाख़िल थिए, जंहिंमां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति थिए, जंहिंमां सिंध में रहमत जी बरसाति थिए। मुंहिंजी दुआ आहे तव्हां बि दुआ करे छॾियो, अलाह साईं इमाम हुसैन जे सदके रहमत जा वसकारा वसकाए। दोस्तों हीउ मग़रबी सिस्टम जे जेके असरात आहिनि जुलाई जे पहिरीं ॿिए हफ़्ते ताईं कुझु मतिलबु जारी रहंदा। जुलाई जे ॿिए हफ़्ते में जेको मग़रबी सिस्टम उन में कुझु घटिताई ईंदी, छो त MGO फेवर में अचे पियो। उन खां पोइ जुलाई जे टें हफ़्ते में बि कमज़ोर MGO अची सघे थो। ऐं अगरि ॻाल्हि कयूं त कुझु सपोर्ट मिली सघे थी अरबी समुंड में, जंहिं सबबु अगरि ॻाल्हि कयूं जुलाई जे ॿिए ऐं जुलाई जे टें हफ़्ते में जेके मॉनसून जा जेके सिस्टम अचनि पिया त उहे राजस्थान गुजरात खां पोइ सिंध में बरसातूं वसाए सघनि था। दोस्तों वधीक मौसम में का बि तब्दीली आई त उनजी मालूमात तव्हांखे वक़्त ते इन पेज ते ॾींदा रहंदासीं। महिरबानी करे असांजे चैनल जो विज़िट कयो, वीडियो खे शेयर कयो ऐं महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों हाणे ॻाल्हि कयूं ॾखण जी हवा जे बारे में, कुझु घटिताई अची वई आहे। जीअं 3 जून ते मूं वीडियो अपलोड कई हुई, ईअं ई हाणे अगरि ॻाल्हि कयूं त आहिस्ते आहिस्ते हीउ जेको हफ़्तो आहे, ॿियो हफ़्तो आहे, का अहिड़ी ख़ासि हवा ॾखण सिंध में नज़र न पई अचे। मतिलबु ॾखण सिंध में नॉर्मल, कुझु इलाइक़नि में नॉर्मल त कुझु इलाइक़नि में नॉर्मल घटि जेका आहे हवा जारी रहंदी। विचोली ऐं उत्तर सिंध में जेका आहे गर्मी जो माहौल हूंदो, छो त आगम वारी गर्मी हूंदी ऐं निमी इन में हूंदी, इन जे करे गर्मी कुझु वधीक महसूसु थींदी। ऐं उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त कहिड़ी ख़ासि हवा फ़िलहालु नज़र न पई अचे। सिंध जेके ज़मीनदार आबादगार ॿाहिरि जेके आहिनि उहे हींअर काफ़ी पुछा करे रहिया आहिनि त बरसाति अचे, जीअं फसलनि खे फ़ाइदो थिए। त सिस्टम त अचनि पिया, वधीक तव्हां दुआ बि करे छॾियो, छो त कॾहिं बि अगरि को ख़ुशख़बरी ॿुधाए थो त तव्हां अगरि आमीन चवंदो या इनशाला चवंदो त अलाह साईं बि तव्हांजे मथां रहमत जी बरसाति वसाईंदो। बहरहाल असांजो कमु आहे सिर्फ़ु इम्कान ॿुधाइणु, ऐं तव्हांजो कमु आहे आमीन चवणु या इनशाला चवणु ऐं अलाह साईं खां दुआ घुरणु। त इनशाला मुंहिंजी बि दुआ आहे, तव्हां बि दुआ करे छॾियो। मौसम में का बि तब्दीली अथई त असां तव्हां सां गॾु आहियूं।